प्रोग्राम यादुनि जे सफ़र में हिकु ख़ूबसूरत यादि असांखे ॾियारे मोकिली आहे। वॾी घुंगड़ी ॻोठ सैयद जान मोहम्मद शाह खां सैयद ख़ुदा ॾिनो शाह। जॾहिं बि लाड़ में मुदूं मटिबियूं आहिनि, वरी कई यादूं दिलि जे आशियाने ते तरी ईंदियूं आहिनि। हा भाउ मोहम्मद खान, हिकु अहिड़ी बि यादि दिलि में दफ़न थियल आहे। बसि इहो माज़ी जो वक़्तु हो। बचपन मोटी कोन ईंदो आहे, पर गुज़री वियल वक़्तु यादि अची वेंदो आहे, मन झुरी पवंदो आहे। हा, तॾहिं इंटरनेट जी सहूलियत जो दौरु कोन हो। बसि नोकिया मोबाइल ते दिलि जा हाल अहवाल ओरींदा हुआसीं। हाणे वक़्तु कीअं तेज़ी सां बदिलजी वञे थो। वक़्त जा कांटा तेज़ी सां हलंदा रहनि था। ऐं ज़िंदगी जूं घड़ियूं तेज़ी सां खुटंदियूं वञनि थियूं, का ख़बर ई कोन थी पए। असांजे भरवारे ॻोठ रईस धणी ॾिनो गुरमाणी में रहंदड़ मुंहिंजो प्यारो भाइरनि जहिड़ो दोस्त नजफ़ उर्फ़ पप्पू गुरमाणी सां बसि कुझु यादूं दिलि जे पने ते हिन रीति लिखां पियो। हा दा मोहम्मद खान, जॾहिं आउं बचपन मां जवानी जे जोश में आयो हुउसि, बसि पोइ असांजी दोस्ती जे मज़बूत थींदी वई। पप्पूअ सां उहे गॾु गुज़ारियल घड़ियूं ऐं यादूं अव्हांखे मोकिले रहियो आहियां। हा, पप्पूअ खे तइलीम न हुई, पर अलाह साईं हुनखे इख़लाक़ अदब एतिरो ॾेई छॾियो हो जो मूं वटि एतिरा लफ़्ज़ न आहिनि जो आउं लिखी सघां। हा, उहे सियारे मुद जूं डिघियूं रातियूं कचहरी में गुज़री वेंदियूं हुयूं, का ख़बर ई कोन पवंदी हुई। हा, बसि किथे बि का दोस्त जी वंगार वग़ैरह हुजे या का रांदि रखियलु हुजे, असां गॾु हूंदा हुआसीं। हूअं बि पप्पू ख़ुशि तबियत जो माण्हू हूंदो हो। जॾहिं बि मिलंदो हो त मुर्की मिलंदो हो। हुन में हिकु ख़ूबी इहा बि हूंदी हुई त का बि ॻाल्हि दिलि में कोन रखंदो हो। हा मोहम्मद खान, अॼु बि यादि अथमि पप्पूअ जो वालिद साहिब अली मोहम्मद गुरमाणी। जॾहिं पप्पू ऐं संदसि भाउ बाबू गुरमाणी जी शादीअ जी तारीख़ रखी हुई त पप्पू ॾाढो ख़ुशि थियो हो। ऐं वॾे लाॾ कोॾ सां पप्पू ऐं बाबू जी शादी थी हुई। बसि भाउ मोहम्मद खान, पोइ वक़्तु हिकु अहिड़ो छाल हयो, का ख़बर न पई वक़्तु किथे गुज़रे थो। हा, वक़्तु कीअं गुज़रे थो का ख़बर कोन थी पवे। अॼु बि यादि अथमि साल 2015 में मूंखे पप्पूअ जी ॻोठाई फ़ोन कई हुई त असांजे शहर जे वेझो मेलो लॻल हो, अच त मेले ते हलूं। ऐं पप्पू जवाबु ॾिनो। हा, पप्पू चयो त मुंहिंजी तबियत सही न आहे, तव्हां मेले ते चकर लॻाए अचो। बसि दोस्तनि सवा कहिड़ा मेला। हा मोहम्मद खान, दोस्तनि खां सवा कहिड़ा मेला हूंदा आहिनि। मुंहिंजी दिलि न मेले में लॻी ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो संदसि भाउ बाबू मूंखे फ़ोन करे थो चवे, ख़ुदा ॾिना पप्पू जी तबियत इलाही ख़राबु थी पई आहे। तूं गाॾी काइज त पप्पूअ खे डॉक्टर खे ॾेखारे अचूं। आउं जीअं ई हुते पहुतुसि त पप्पूअ खां तबियत पुछियमि। थधो साह भरींदे चयईं त बसि थोरो थोरो बुख़ार ऐं पासे में सूरु आहे। बसि अलाह साईं ख़ैरु कंदो, दवाऊं वठी था अचूं। हा मोहम्मद खान, बसि असीं ॻोठ खां निकिरी पिया हुआसीं। ॻोठ वारो रोड छॾे मेन रोड ते पहुतासीं त पप्पू जी तबियत ज़्यादा ख़राबु थियण जो चई मोटरसाइकिल रोकराई ऐं चयईं त पासे में शदीद सूरु पइजी वियो आहे, तंहिं करे मोटरसाइकिल ते वेही नथो सघां। पोइ त कार घुराए अस्पताल पहुतासीं। ख़बर कोन पई त पप्पूअ सां इहा आख़िरी मुलाक़ात हुई। बसि दवाउनि मां फ़र्क़ु न थियो ऐं पप्पूअ जी तबियत ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी वई। सिजावल जे डॉक्टर ने इहो चई जवाबु ॾिनो त पप्पूअ खे कंहिं वॾी अस्पताल में दाख़िल करायो। पोइ असां हैदराबाद लाल बत्ती लाइ निकिरी पिया हुआसीं।
जिथे पप्पू कोमा में हलियो वियो। तंहिं बैदि कंहिंखे बि पप्पू सां मिलण न ॾिनो वियो। बसि मुंहिंजा हथ उन राति रब जे दर अॻियां उभा हुआ त या रब पप्पू खे ठीकु कर। ऐं मुंहिंजो प्यारो दोस्त पप्पू ठीकु थी घर मोटे, पर मुंहिंजूं उहे दुआऊं क़बूल थियण खां अॻु ई वापसि मोटी आयूं हुयूं। ठीकु राति जो 1:30 ते बाबा साईं जी फ़ोन जी घंटी वॼे थी। बाबा साईं कॉल अटेंड करे ॻाल्हायो त संस भाउ बाबूअ जे रोअण जो आवाज़ु आयो ऐं चयईं त पप्पू पाण खां हमेशह जे लाइ विछड़ी वियो। बसि भाउ मोहम्मद ख़ान, मुंहिंजी बि ओचितो अखि खुली इहा ॻाल्हि ॿुधुमि त दिलि खे यकीन न पियायो। दिलासा ॾींदे ॾींदे सुबुह जो 4 बजे सरकारी एमरजेंसी गाड़ी जो हॉर्न ॿुधुमि। पोइ त दर्द मन अंदर खे खाक करे छॾियो। सुबुह जो सिज उभरियो, आउं बि ॻोठ खां ॿाहिरि निकितुसि त पप्पूअ जे ॻोठ ॾांहुं माण्हुनि जा मेड़ लॻा पिया हुआ। आउं जीअं उते पहुतुसि त हर हिकु माण्हूअ जी अखि आली हुई। बसि उहे घड़ियूं संस वालदीन ते छा गुज़रियूं हूंदियूं, इहो दर्द उन्हनि जे दिलि मथां कीअं गुज़रियो हूंदो। हा भाउ मोहम्मद ख़ान, माण्हू त मिटीअ जो आहे, आख़िर मिटीअ में ई वञणो आहे। पर अचानक विछोड़ा ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ताईं यादि रहनि था। पर इंसान छा थो करे सघे सवाइ दुआ ॾियण जे। बसि हाण मालिक साईं तूं पप्पूअ खे जन्नतुल फिरदौस में ख़ुशि रखिजे। हा, मुंहिंजे यार खे तूं ख़ुशि रखिजे। हा, जेको यार मूंखां सवा 1 मिंट बि न रहंदो हो, मुंहिंजा मौला उनखे तूं ख़ुशि रखिजे। मार पोइ मौत तूं अण ॿुधाए थो आहीं।